दिल जी बीमारियुनि ते डॉक्टर साहब असीं खोड़ सारा प्रोग्राम करे चुका आहियूं। दिल जी बीमारियुनि खे हाणे त खोड़ सारो चयो वियो आहे त हाणे रिसर्च थिए पई उन्हनि ते, त दिल जी बीमारी अटैक ताईं न पहुची, इन ते रिसर्च थिए पई ऐं गॾो गॾु इहा बि रिसर्च असांजे साम्हूं आई आहे त ट्रॉमा में जेके माण्हू वञनि था उहे एज खां पहिरीं ई अटैक जी बीमारी में मुब्तला थी वञनि था। इन में केतिरी सच्चाई आहे? हिकु त जॾहिं बीमारियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं जी, त बीमारियूं ॿिनि क़िस्मनि जूं बीमारियूं आहिनि। हिकिड़ियूं इन्फेक्शस डिज़ीज़िस थींदियूं आहिनि, ॿियूं नॉन इन्फेक्शस डिज़ीज़िस थींदियूं आहिनि। इन्फेक्शस डिज़ीज़िस उहे थींदियूं आहिनि जेके जरासीमनि जे करे फैलिबियूं आहिनि। जरासीमनि में जीअं बैक्टीरियाज़ आहिनि, वायरसिस आहिनि, फंगस आहिनि। इहे टे क़िस्मनि जा जरासीम आहिनि जेके असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पैदा कंदा आहिनि ऐं उन में दिलि बि इंक्लूडेड आहे। लेकिन जेके दिलि जूं इन्फेक्शन्स जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जी असांजी पब्लिक में अवेयरनेस जेका आहे उहा ॾाढी घटि आहे अञा ताईं 2026 हले पियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं छाजे करे जो जेके नॉन इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज़ आहे, कैंसर आहे, दिलि जो दौरो, हार्ट अटैक, हार्ट फेलियर, कार्डियक अरेस्ट, उहे तमामु घणा कॉमन आहिनि। जी, ऐं ॿाहिरियनि मुल्कनि में जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उन्हनि ते हाणे उन्हनि काफ़ी हद ताईं कंट्रोल करे छॾियो आहे। त हाणे उते जेके मौत जो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहे दिलि जी बीमारियूं आहिनि, माना जेके नॉन इन्फेक्शस दिलि जी बीमारियूं आहिनि। त हाणे जॾहिं दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि कबी आहे त उन में ब्रॉडली ॿ ग्रुप अचनि था। हिकिड़ा जेके आहिनि उहे बग़ैर इन्फेक्शन्स वारियूं दिलि जी बीमारियूं, जंहिंमें दिलि जो दौरो, हार्ट अटैक आहे, हार्ट फेलियर आहे, कार्डियक अरेस्ट आहे, अंजाइना, ब्लड प्रेशर, इहे कॉमन आहिनि हुनजी। लेकिन जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उन्हनि जी जीअं मूं ॿुधायो त ॾाढी अवेयरनेस घटि आहे। जीअं तव्हां मेंशन कयो टीबीअ जे बारे में, सही। हाणे कम से कम असां जॾहिं खां ॼावा आहियूं टीबीअ जे बारे में ॿुधूं था, ट्यूबरकुलोसिस, लेकिन अञा ताईं असां ट्यूबरकुलोसिस खे कंट्रोल न करे सघिया आहियूं। वजह छा आहे? हाणे पोइ वजह इहा आहे जो असां प्रिवेंटिव साइड ते, कंहिं बि प्रिवेंटिव साइड ते तवजो न ॾिनी। असां वटि इलाज बि फ्री आहे, असां वटि गाॾियूं घुमनि थियूं, उन्हनि ते लिखियलु हूंदो आहे त टीबी जो इलाज तव्हां राब्तो कयो, असीं फ्री ऑफ कॉस्ट इलाज था कयूं। टीबी एक्चुअली आहे छा? छा खे था चओ? सिर्फ़ु फेफड़नि जी बीमारी आहे? न, टीबी सिर्फ़ु फेफड़नि जी बीमारी न आहे। टीबी जेका आहे उहा जनरली माण्हुनि खे छड़ी इहा ख़बर आहे त इहा फेफड़नि जी बीमारी आहे। इहो हिकिड़ो जरासीम आहे जंहिंखे माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस सॾिबो आहे। ऐं इहो जेको टीबीअ जी जेका बीमारी इहा तक़रीबन 1882 में पहिरियों दफ़ो रॉबर्ट कॉक्स जे नाले सां जेको आहे हिकिड़ो जर्मन साइंसदान हो, पैथोलॉजिस्ट हो, जंहिं पहिरियों दफ़ो डिस्कवर कयो त इहा जेका टीबीअ जी बीमारी आहे इहा हिकिड़ी माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस जे करे थींदी आहे। त हाणे हर साल जेको आहे तक़रीबन जेको आहे 24 मार्च, माना पोएं महीने जी, हर महीने मार्च जे 24 तारीख़ ते सॼी दुनिया में टीबीअ जे मुतालिक़ अवेयरनेस क्रिएट करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिम्पोज़ियम ऐं सेमिनार थींदा आहिनि। टीबीअ जे बारे में त जनरली यानी ज़्यादातर माण्हुनि में अवेयरनेस आहे, लेकिन दिलि जी टीबीअ जे बारे में अवेयरनेस वरी तमामु जेका आहे उहा घटि आहे। अच्छा, टीबी फेफड़नि जी बीमारी न आहे, यानी कि दिलि जी बीमारी, दिलि जी बि टीबी थी सघे थी? दिलि बिल्कुलु। दिलि जी टीबी कीअं आहे इहो ज़रूर डॉक्टर साहब खां दिलि जी जेका पुछंदासीं। टीबी आहे उहा उन जे बारे में थोरो डिस्कस कंदासीं। जी बिल्कुलु कंदासीं। इहो थोरो माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जी वाकई में ज़रूरत आहे।